दादू मां बशीर पहुर जी रिपोर्ट मूजिब डिस्ट्रिक्ट फोकल पर्सन कोरोना वायरस दादू डॉक्टर गुलाम शबीर बबर पंहिंजी रिपोर्ट में ॼाणायो आहे त अॼु 524 सैंपल्स जा लैब रिज़ल्ट्स अवेटेड आहिनि, जॾहिं त अॼु 307 माण्हुनि जा सैंपल वरिता विया आहिनि। चइनि तालुकनि मां सैंपल मिलिया आहिनि, पर अॼु को बि पॉज़िटिव केस लैब मां रिपोर्ट न थियो आहे। टोटल 206 माण्हू घर में आइसोलेटेड आहिनि ऐं हिकु माण्हू आइसोलेशन वार्ड में दाख़िल आहे। अवाम खे घुर्जे त SOPs ते मुकम्मल अमल कनि। होॾा शहर जे सियासी समाजी अॻवाननि प्रोफेसर इरफान कल्होड़ो, नियाज़ अली चांडियो, मुजीबुल हक पंवर, वसीम खोखर ऐं ॿियनि शहरनि खे अपील कई त SOPs ते मुकम्मल अमल करे वायरस खां महफ़ूज़ रहो। हुननि दुकानदारनि खे अपील कई त मज़दूरनि कम कंदड़नि खे मास्क पाराइण ऐं पाण बि मास्क जो इस्तेमालु कनि।